इब्राहिम दरसाई है। मां मोरो शहर में साफ़ अदब कंदो आहियां, बर्फ़ जो कारोबार भी कंदो आहियां। शायदि कलोड़े सां मुंहिंजो फैमिली खाइण पीअण बि रहियो आहे 7-8 साल पहिरियां खां। उन खां बाद पोइ असां बर्फ़ जो कारोबार कयो, जेको शायदि कलोड़े खे पसंदि न आयो। उन खां पोइ हू मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेको आहे मूं ते केस कंदो रहियो। मोरो कोरड़ में कई, कराची में जेको आहे केसिस मूं ते कई, मूंखे हर शइ हिरासमेंट कंदो रहियो त तूं बर्फ़ जो कारोबार ख़तमु कर। उन खां बाद में हुनजो बचिड़ो हसनैन जेको मुंहिंजो भाइटियो आहे, जेको मूंखे चाचू ऐं अबू करे जेको आहे सॾींदो हो, उनजी जेको आहे ख़ुदिकुशीअ जो जेको आहे वाक़ियो आहे, जेको हीउ क़ुर पाक आहे। मां हिन क़ुर पाक ते हथु रखे जेको आहे सो कसम खणां थो त इन में न को मां मुलवस आहियां, न कोई असांखे जेकॾहिं मूं ते के सबूत साबित थियनि था। सॼो शहर आहे हिन क़ुर ते मां हथु रखे ॻाल्हि कयां थो त मां अपील बि कोन कंदुसि। मूंखे सॼो शहर बिरादर आहे, सियासी समाजी माण्हू आहिनि, जेके बि मूंखे जेकी बि सज़ा ॾींदा मूंखे क़बूलु आहे। बाक़ी मूंखे प्रेशराइज़ करे मूं ते खून जी जेको आहे सो एफ.आई.आरूं कराए मुंहिंजा बच्चा असांखे दरबदर कयो। असांखे बि हुनजे मासूम जवानीअ जो जेको आहे सो अफ़सोस आहे। रही ॻाल्हि जेकी चवंदा था 8 लख रुपया पीस बेकरीअ तां हथ आया आहिनि, उहे 8 लख रुपया बि शायदि पाण हुनखे छोकिरे खे 15-20 हज़ार रुपया जेको आहे रोज़ु ॾींदो, जेको गॾु कंदो हो छोकिरो, शायदि बि हुन खां वठी वेंदो। बाक़ी जेके 15,000 पहिरियां जेको आहे 10 ॾींहं ते हसनैन मूंखे फ़ोन कयो, चाचू पीस बेकर जेको आहे बंदि आहे, अबूअ खे 20,000 खपंदा, मूंखे 15,000 ॾे पोइ तव्हांखे मां सुबुह जो ॾींदुमि। मां बिल वठी, बर्फ़ जो बिल वठी 15,000 हसनैन खे जेको आहे ॾिना आहिनि। जीअं वरी 3,000 पंहिंजा विझी 2,000 पंहिंजे घर वारनि खां वठी शायदि के 20,000 करे जेका आहिनि 15,000 उहे वरी उन रखिया आहिनि पीस बेकरी वारे। मूंखे चई चाचू तव्हांजी अमानत मां हुते जेको आहे रखे छॾी आहे। जेकॾहिं असां हुनखे ब्लैकमेल कयो आहे, जे हुजे त 8 लख रुपया हुते छो पिया हुजनि। हीउ क़ुर आहे, क़ुर ते हर हिकु अल्फाज़ जेको बि आहे मुंहिंजो, उहो हिन क़ुर ते सच आहे। राजूणी कयो, मूंसां फ़ैसिलो कयो, उते फ़ैसिले में जेकॾहिं मूं ते खून, मूं ते इल्ज़ाम साबित थियनि था, मां अपील बि कोन कंदुसि। मूंखे तव्हां उते ई त सज़ा ॾियो, सज़ा मौत ॾियो। बाक़ी मूंखे परेशान करे मां वस वारनि खे, SP खे, IG खे, DIG खे, सुप्रीम कोर्ट खे मां अपील कयां थो, हिन क़ुर जे सदिके साफ़ सफ़ा बि जांच कई वञे ऐं मूंसां बि इंसाफ़ कयो वञे, हसनैन जे वारसनि सां बि इंसाफ़ कयो वञे। असुलु कातिलनि ताईं जेको आहे पाण पहुचनि, असां पहुचनि। 10 साल बि मूं ते को अगरि को थोरो बि हुनजो को मां मुलवस आहियां अगरि हिन में क़त्ल में, मां ॾोह जो ॾोहाइरी मूंखे विच शहर में जेको आहे सज़ा ॾिनी वञे। मां शहर जे मोज़िज़िन खे, सियासी समाजी धुरनि खे, सुप्रीम कोर्ट खे बि मां अपील कयां थो, SP DIG सभिनी खे मां अपील कयां थो, क़ुर जे सदिके मुंहिंजो हर हिकु अल्फाज़ सचो आहे। तव्हां राजूणी मूंसां कयो, राजूणीअ में जेकॾहिं मां अगरि अचां थो, मूं ते साबित थिए थो, उते ई तव्हां मूंखे जेको आहे पंहिंजी कोर्ट लॻाए मूंखे सज़ा ॾियो।